डीजी ISPR लेफ्टिनेंट जनरल अहमद शरीफ जो है त का भी सियासी एजेंडा नाहे। फौज में एहतसाब मज़बूत शाहिदनि जी बुनियादनि ते कयो वेंदो आहे। फेज़ हमीद ख़िलाफ़ रिटायरमेंट खां पोइ आर्मी एक्ट जी भञकड़ी साबित थी आहे। फौज के पंहिंजे मक़सद लाइ इस्तेमाल कंदड़नि जो एहतसाब कयो वेंदो। पाकिस्तान में को भी नोको एरिया नाहे। रोज़ानी बुनियाद ते 130 खां वधीक ऑपरेशन कया वेंदा आहिनि। आख़िरी दहशतगर्दी ख़ात्मे ताईं जंग जारी रखी वेंदी। क़ौमी सलामत ते कंहिं बि क़िस्म जे का सौदेबाज़ी न कई वेंदी। वफाकी सरकार ऐसा एक्ट में तरमीमुनि जी तस्दीक करे छॾी। PPMA महताब अकबर राशिदी जे सवाल ते वफाकी वज़ीर मुसद्दिक़ मलिक तरफ़ां ऐसा एक्ट में तरमीमुनि जी तस्दीक। लिखती जवाब में वफाकी वज़ीर सिंधियत चेयरमैन जी मुक़ररी जी भी तस्दीक करे छॾी। सिंधवी न्यूज़ इन्वेस्टिगेशन सेल तरफ़ां सवालनि ऐं जवाबनि जी कॉपी हथ। सिंध के वकीलन ऐसा एक्ट में इम्कानी तरमीम के गैर कानूनी करार दींदे रद्द करे छॾियो। भरपूर मुज़ाहमत करण जो ऐलान। वकीलन जो चवणु आहे त वफ़ाक़ 1991 वारे पाणी जी वेठ जी भञकड़ी करे रहियो आहे। सिंध समेत समूरनि सूबनि खे नुक़सान थींदो। पाणी जे बहिरान में सिंध खे वधीक सुकाइण जी कोशिश कई पई वञे। तरमीम खां पोइ वज़ीर आज़म पंहिंजे मनपसंद माण्हुनि खे चेयरमैन मुक़रर करे छॾींदो। इस्लामाबाद में इजाज़त खां सवाइ जलसा करण ते क़ैद जी सज़ा जो बिल सेनेट मां मंज़ूर। तहरीक इंसाफ़ तरफ़ां सेनेटर इरफान सिद्दीकी जी पेश कयल बिल जी मुख़ालफ़त। सेनेटर अली ज़फ़र जो चवणु आहे त PTI जे इस्लामाबाद में रथियल जलसे खे रोकण जी कोशिश कई पई वञे। वॾी ऑफिसी तर्जुमान मुमताज़ ज़हरा बलोच जो आहे त कश्मीर जी ख़ुद इरादियत जो फ़ैसिलो कश्मीरी अवाम कंदो। भारतीय परडेही वज़ीर जयशंकर जे बयान जी का भी हैसियत नाहे। कश्मीर जे मुस्तक़बिल जो फ़ैसिलो गॾियल क़ौम जे ठहिराउ तहत ई थींदो। IMF हुकूमत खे फ़सलनि जो इमदादी अघु मुक़ररु करण खां रोके छॾियो। भाण ते सब्सिडी ॾियण ते पाबंदी सबबि आबादकारनि खे महांगो परडेही भाण ख़रीद करणो पवंदो। इलेक्शन कमीशन तरफ़ां वेबसाइट ते रखियल फॉर्म 45 ऐं 47 जी तस्दीक जो अमल शुरू। चीफ इलेक्शन कमीशन सिकंदर सुल्तान राजा फॉर्मन जी तस्दीक जी मंज़ूरी ॾेई छॾी। टीमुनि खे पंहिंजो कमु 7 ॾींहनि अंदरि मुकमल करण जी हिदायत। अमरीका जे अॻूणे सदर डोनाल्ड ट्रंप जो आहे त संदसि दौर जे परडेही पॉलिसी तकरारनि खे वधण खां रोकियो। हू सदर हुजे हा त इसराइल ते 7 अक्टूबर वारो हमलो न थिए हा ऐं न ई यूक्रेन ऐं रूस ते सूरतहाल पैदा थिए हा। बॉर्डर पॉलिसी में नरमी सबबि दहशतगर्दी वधी वई आहे। सहाफ़ी जान मोहम्मद महर केस जे जवाबदारनि जी ज़मानत रद्द करण ऐं मुंतक़ली जी दरख़्वास्तुनि बाबति ॿुधणी 12 सेप्टेम्बर ताईं मुलतवी। केस जा मुख्य जवाबदार 13 महीना गुज़रण बावजूद गिरफ़्तार न थी सघिया। शिकारपुर पुलिस तरफ़ां मुबैना तौर अगवा थियल नींगर कचे वारे इलाइक़े मां बाज़ियाब। पुलिस चवणु आहे त सोहेल लाशारी खे कचे वारे इलाइक़े मां मुक़ाबले खां पोइ बाज़ियाब करायो वियो आहे। कंबर में गलो कपे बेदर्दी सां क़तल थियल नौजवान जे काफ़िलनि जी गिरफ़्तारी लाइ एहतिजाजी मुज़ाहिरो। लाश डाक्सन ते रखी SSP ऑफिस अॻियां धरणो। वारसनि जो चवणु आहे त इनायत खे संदसि घरवारी साथियुनि जी मदद सां गलो कपे क़तल कियो आहे। पुलिस जवाबदारनि खे गिरफ़्तार न करे सघी आहे। सेवन में ज़हरीली गैस पखिड़जण सबबि 2 मासूम बाड़ा फौत, 7 ॼणा बेहोश। खोसापाड़े में ज़हरीली गैस पखिड़जण सबबि शाह ज़मान ऐं शिफा चने दमदणी हवाले कयो।
डिस्ट्रिक्ट जेल सांगड़ में मंशियात केस जो कैदी फोर्ट बलोचिस्तान वासी अब्दुल कादिर दिल बिहण सबब दमथणी हवाले कयो। मीरपुर माथिले भरिसां लुंड माइनर खे 20 फुट खारो 100 एकड़ फसल पाणी हेठि आबादकारनि जो चवणु आहे त आपाशी अमले जी नाइली सबब घारो पियो आहे। ऐं बाट में ज़रई पाणी जी खोट ख़िलाफ़ आबादकारनि जो एहतजाजी मुज़ाहिरो ऐं धरणो। आबादकारनि जो चवणु आहे त सखर विराज मां निकिरंदड़ वाहन ऐं शाख़ुनि में एतिरादु पाणी जी खोट पैदा कई वई आहे। पाणी न मिलण सबब सारियुनि जो फसल सुकी तबाह थी रहियो आहे।